अलैहिस्सलाम अची करे उन घाट ते बीहन था, उन जगह ते बीहन था। अजे जेॾी महिल सुबुह सवेर थी आहे, छा था ॾिसनि अल्लाह ताला जो नबी हैरान थी वियो ऐं इन हैरत में बुॾी वियो। छा थो ॾिसे त उहो ई शख़्स जेको कल्ह गुनहगार हुयो, बदकार हुयो, जिते ॾिसे जे अल्लाह ताला मोकिलियो हुयो, अॼु उहो ई शख़्स अची रहियो आहे। उहा ई कुड़ियो कारी हथ में आहे, उहो रसो कुल्हे में आहे, उहो नंढो ॿार हथ में आहे, वञी जंगल ॾांहुं वञी रहियो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह नबी अलैहिस्सलाम उनखे सॾु करे चयो त हे बंदा, तोखे मूंखे हिकु कमु आहे, लिहाज़ा हिकु सवाल जो जवाबु ॾियो। उन अर्ज़ कयो लबैक, तव्हां ॿुधायो कहिड़ो सवाल आहे? चवण लॻो त तव्हां का नेकी कई आहे। उन शख़्स जेॾी महिल नेकीअ जी ॻाल्हि ॿुधी आहे, कद हेठि करे अर्ज़ करण लॻो, ए अल्लाह जा नेक बंदा, ए अल्लाह जा नबी, तूं नेकीअ जी कहिड़ी ॻाल्हि थो करीं? मुंहिंजो ॾींहुं गुनाहनि में आहे, मुंहिंजी राति गुनाहनि में आहे, मां त अल्लाह ताला जो नाफ़रमान बानो आहे। कोई लम्हा, कोई घंटा, कोई हफ्ता मेरा गुनाहों से खाली नहीं गया होगा। हमें रोना भी आता नहीं हाय निदामत से। अल्लाह जा नबी, मां गुनाहगार बानो आया, मां बदकार बानो आया, नेकी किथां कई आहे? हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो, मां ॼाणा थो ताके तूं सची थी रहियो आहीं, उहा ॻाल्हि तुंहिंजी बरहक आहे, मगर कल्ह ऐं अॼु जे दरमियान, कल्ह ऐं अॼु जे विच में तोखां ज़रूर का नेकी थी आहे। उन जेॾी महिल कल्ह ऐं अॼु जे दरमियान ॿुधो आहे त सिर झुकाए करे अर्ज़ करण लॻो, या नबी अल्लाह, हे अल्लाह ताला जा पाक नबी, तूं का नेकी कान कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, उनखे मां नेकी न तसवुर कोन कयां थो, पर तूं चवीं थो अल्लाह जो नबी आहे, त थी सघे उहा नेकी हुजे। हा ॿुधा कहिड़ी नेकी आहे? उन चवण लॻो, मुंहिंजी इहा नेकी इहा त सुभाणे कल्ह जेॾी महिल तव्हां ॾिठो इते ई बीठा हुआ, मूं तव्हांजी ज़ियारत कई, मूं तव्हांखे ॾिठो, तव्हांखे न सुञातो। बहरहाल मां पंहिंजे कम सां काठियूं करण जे लाइ हलियो वियो आहियां, उते काठियूं करण लॻो आहे। नंढड़ो नींगर मूंसां मुहबत कंदो आहे, नंढड़ो नींगर जेको आहे हर वक़्तु मूंखे चवंदो आहे तूं खणी घुमा, लिहाज़ा इनखे मां काठियुनि ते बि गॾु वठी वेंदो आहियां। इन जे करे कल्ह जेको आहे मां इन नंढड़े नींगर खे पंहिंजे पुट खे वठी वञी करे उन जंगल में पहुतो आहे, लाहे करे मां काठियूं करण लॻो आहियां। काठियूं कंदे कंदे इन नंढड़े मूंखां सवाल कयो, ओ बाबा मूंखे ॿुधा त इन काठीअ खां वॾी ॿी कहिड़ी काठी आहे? मां चयो फलाणी काठी वॾी आहे, इन खां वॾी कहिड़ी आहे? फलाणो वण वॾो आहे, उन वण खां वॾो कहिड़ो वण आहे? फलाणो वण वॾो आहे। अलगर्ज़ मां ॿुधंदो वियुसि, नंढड़ो ना सम्झ हिकु ॻाल्हि ते चढ़ो त बार बार उहो ई सवाल पियो करे। यानी मूंखां पुछे बि त इन वण खां वॾो कहिड़ो वण? मां हुनखे ॿुधायो बाबा फलाणो वण वॾो आहे। वरी चई इन खां कहिड़ो वण वॾो आहे? मां पंहिंजे कम बि कंदो रहियुसि, पुट खे बहलाईंदो बि रहियुसि। यानी नंढड़ो जेकॾहिं ॻाल्हाए त हुनखे ॻाल्हाइण ॾिजे, ताकी उनजी यानी गुफ़्तगू वधे। अॼु असां जेकॾहिं सही केरु नथो ॻाल्हाए या केरु नात सही नथो पढ़े या कंहिंजो बयानु सही न आहे त हुनखे असां टोकियूं था, तो नात पढ़णु अचेगा न ईअं जो न, उनखे पढ़ाइजे या ताकि हुनजी दिल अॻिते वधे, मज़ीद वो आका जो सना खान थे। या बात या नात खानी जे लिहाज़ सां मिसाल ॾिनी, छो जो मुंहिंजो तालुक इन सां आहे। अहिड़ी त कमकार जे लिहाज़ सां बि हिकु शख़्स हर कम में नाकाम वञी करे पंहिंजे नाकामीअ जो सबबु ॿुधाए थो त मूंखे पंहिंजा वालिदैन चवंदा आहिनि तोखे कहिड़ो कमु थो अचे, तूं कमु ख़राबु न करे विझी, तूं निथड़को आहियो, तूं निभागो आहीं, तुंहिंजो कमु अकुल कोन थो करे, तोखे कीअं कमी जो कमु ख़राबु न करे विझी।
जेको कम शुरू कंदो आहे इहा ॻाल्हि यादि ईंदी मां किथे कम ख़राब न करे जा मूंखां का ग़लती न थी वञे मूंखां अहिड़े लिहाज़ सां को बि कम न करे सघे यानी नंढड़े ॿार खे घर में टोकण त हीअं छो थो करी हूअं न ग़लती करे पीउ जो कमु सम्झाइण आहे त घोड़े ते चढ़ंदो उहो आहे जेको किरंदो आहे उहो ई चढ़ंदो आहे जेको घोड़े ते चढ़े ई न उहो किरे ई किथे बहरहाल अहिड़ी रीत मदनी कमनि में अहिड़ी रीत पंहिंजे घर जे कमनि कारनि में पंहिंजे बचनि जी हौसला अफ़ज़ाई नेकी जे कमनि में कयो जेकॾहिं को नंढो ॿार आहे नमाज़ पढ़णु अचे थो हुनखे अचे ई कान थी जीअं तीअं सजदा ॾे त हुनखे असां हणी थप्पड़ भॼाए था छॾियूं अलबत्ता शोर करण खां मना कयो वञे प्यार सां मना कयो वञे अहिड़ी तरह दड़का ॾेई करे यानी हुनखे छिड़बियूं ॾींदासीं दिलि टुटी पवंदी अहिड़ी लिहाज़ सां नंढड़े ॿार जी बि दिलि वठिजे बहरहाल मां अर्ज़ु करे रहियो हुयुसि त उहो अर्ज़ु कयो मूंखां पंहिंजो पुटु पुछियो आहे बाबा इन वण खां वॾो कहिड़ो वण वॾो आहे मां चयो बाबा ही सॼो जंगल जेको आहे इहो हिन पाणीअ ते थो वॾो थिए दरिया इन्हनि सभिनी खां वॾो आहे बाबा दरिया खां कहिड़ी चीज़ वॾी आहे हीअ ज़मीन दरिया खां वॾी आहे हिन ज़मीन खां कहिड़ी चीज़ वॾी आहे ही दरिया जो पाणी वञी करे समुंड में जमा थिए थो समुंड पाणीअ खां समुंड ज़मीन खां वॾो आहे हिन समुंड खां कहिड़ी चीज़ बाबा वॾी आहे हिन खां वॾो आसमान हिन आसमान खां कहिड़ी चीज़ वॾी आहे लोहे महफूज़ वॾो आहे नामकान अल्लाह ताला कुर्सी लोहे महफूज़ में ॿुधाए चुकिसि मगर पुटु पुछण लॻो बाबा इन खां कहिड़ी चीज़ वॾी आहे हाणे मुंहिंजो तवजो पंहिंजे पुट ॾे थियो ऐं मां अर्ज़ु कयो मुंहिंजा पुट जेकॾहिं तूं चवे थो हिन वणनि खां कहिड़ी चीज़ वॾी आहे हिन दरिया जे कतरनि खां कहिड़ी चीज़ घणी आहे हिन रेतीअ जे टेलनि जे हिन जबलनि जे ज़रनि जे बराबरि हिन खां कहिड़ी चीज़ वॾी आहे